صدقہ موت کے سوا ہر بیماری کا علاج. موت تو انسان کی ٹلتی نہیں ہے، اس کے علاوہ جتنی بھی بیماریاں ہیں اللہ تعالیٰ نے سب کے میں ان کے لیے شفا رکھی ہے. کیونکہ جب بندہ صدقہ کرتا ہے وہ مصیبت اور وہ صدقہ ان کا آپس میں مد مقابل ہوتے ہیں. وہ مصیبت آنا چاہتی ہے، صدقہ اس کو ہٹانا چاہتا ہے، بالآخر وہ صدقہ غالب ہو جاتا ہے، مصیبت چل جاتی ہے. صدقہ نازل شدہ مصیبت کو بھی ہٹاتا ہے، جو ابھی نازل ہونے والی مصیبت ہے اس کو راستے سے بھی ٹال دیتا ہے. السلام نے الرحمن ثم تقع فی کف الفقیر. جب کوئی صدقہ کرتا ہے تو وہ پہلے رحمان کے ہاتھ میں چلا جاتا ہے، اس کے بعد پھر اس فقیر یا سائل یا منگتا جس کو دے رہا ہے اس کے ہاتھ میں بعد میں پہنچتا ہے، پہلے وہ رحمان کے ہاتھ میں جاتا ہے. اس لیے حضور علیہ الصلوۃ والسلام نے فرمایا کہ ان اللہ طیب ولا يقبل الا طیبا. اللہ تعالیٰ خود بھی پاک ہے اور صدقہ وہی قبول کرتا ہے جو پاکیزہ مال میں سے ہو، کمائی پاکیزہ ہو. پاک مال میں سے جب کوئی بندہ صدقہ کرتا ہے تو اللہ تعالیٰ اس کو اپنے دائیں ہاتھ میں قبول کرتا ہے. جب اللہ تعالیٰ قبول کرتا ہے تو اس کے صلے میں اس صدقے کرنے والے کی آفتیں، شامتیں، مصیبتیں ٹال دیتا ہے. تو یہ روحانی علاج ہے، یہ مذہبی اسلامی شرعی علاج ہے. وہ علاج دوائی درمل وہ بھی سنت ہے، اس سے بھی منع نہیں ہے، شریعت نے اس سے منع نہیں کیا. وہ علاج کرنا بھی سنت ہے، لیکن اس علاج سے یہ علاج زیادہ قوی بھی ہے اور زود اثر بھی ہے، یعنی جلدی اثر دکھانے والا. پہلے ہوتی تھی یونانی علاج ہوتا تھا، وہ پکی بناتے تھے، صفوف بناتے تھے اور کشتہ بناتے تھے. ان کا اثر آہستہ 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 جب نکلے. اب یہ دوائی آئی ہے، بس درد ہے دوائی کھاؤ تو فوراً آرام آ جاتا ہے، انجیکشن لگاؤ فوراً آرام. تو اس طرح یہ جو صدقہ ہے وہ بھی فوری آرام دینے والا. اب ہم دیکھتے ہیں لوگ علاج پر، دواؤں پر تو لاکھوں روپے بھی لٹا دیتے ہیں، لیکن اللہ کے نام پر 5 روپے خرچ کرنا اور صدقہ کرنا ان کو بہت ہی بھاری لگتا ہے. 100 کا نوٹ اللہ کی راہ میں دیتے ہوئے بڑا ان کو دشوار لگتا ہے. اور اپنے ذاتی مقاصد کے لیے، دنیاوی اغراض کے لیے 5000 کا نوٹ بھی کوئی اہمیت نہیں رکھتا. وہ جمعے کا دن تھا، ایک خطبہ چل رہا تھا، مولوی صاحب بیان کر رہا تھا، تو اتنے میں وہ چندے کی پیٹی آئی. چندہ گھماتے جا رہے تھے تو ایک بندہ کہنے لگا کہ میں نے جیب سے ہاتھ ڈالی، پھٹا پرانا 10 روپے کا نوٹ وہ نکالا، اس کو دیا، اس میں ڈالا پیٹی میں. پیچھے سے جو پیچھے جماعتی بیٹھا ہوا تھا اس نے 5000 کا نوٹ مجھے دیا. میں نے وہ نوٹ لیا، یہ بڑا سخی آدمی ہے، اس کی طرف میں دیکھا، مسکرایا، میں نے کہا یہ تو بڑا اچھا آدمی ہے کہ 5000 کا نوٹ دے رہا ہے. میں نے وہ اس میں پیٹی میں ڈالا تو وہ کہنے لگا کہ بھائی ذرا احتیاط کرو، یہ آپ کی جیب سے گرا ہے. یہ 5000 کا نوٹ آپ کی جیب سے گرا ہے، کچھ احتیاط کیا کرو.
لیکن مجھے پھر تو بڑا دل میں افسوس ہوا، اب تو وہ چلا گیا 5,000 کا نوٹ۔ پھر میں بہت پچھتایا کہ یار یہ کیسے گر گیا، یہ 5,000 کا نوٹ کیسے میں نے ڈال دیا۔ پہلے تو سمجھا کہ اس نے دیا ہے نا، پھر پتا چلا کہ یہ میری جیب کا ہے، پھر بڑا مشکل لگا۔ اللہ کے نالے تے خرچ کرنا 10 روپیہ ڈکھیا لگن تھا، پنج ذاتی غرضن میں مانو لکھ روپیہ خرچ کرے چھڑے تو، پر تونگری بدلس نہ بمال، تونگری ان شاہوکاری مال سا نہ ہوندی ہے، دل سا ہوندی ہے۔ دل سخیات مانا ان جڑو تونگر بیو آئی، لکھ روپیہ کروڑ روپیہ ہوجن پر جے دل سخی نہ ہے تو ان جڑو مفلس، ان جڑو کنگال بیو کو آئی۔ اللہ جے رستے میں جڑے بانے جی دل کشادی ہوجے تو پو پریوں اللہ وٹوں ان کے کشادگی سا ملے تو۔ اصل خزانن جو مالک اللہ ہوا نا، ڈیण وارو تو رب ہوا نا، جنے بانو کشادی دل سا اللہ جے رستے میں خرچ کرے تو اللہ وٹوں ان کے پے در پہ مسلسل عطاؤں نے سخاؤں جا در کھلی پون تھا۔ حضرت سیدنا موسیٰ علیہ السلام نبی سگورو ونی پیو کوہ تور تے اللہ سا کلام کرن جو، جبل تور تے اللہ سا یہ گفتگو کندو ہو جی ب دوست پان میں گفتگو کندا اللہ سا گفتگو کندو ونی پیو کوہ تور تے رستے میں ہکڑو مانو ملیس، پوچھا کیں تو موسیٰ کاڈے تھا ونجو، کہ ونجا تو جبل تور تے تے اللہ سا کلام کرن جو۔ انہیں مانو چیو تا اے موسیٰ کلیم اللہ جڑے مجھے رب وٹ ونی گفتگو کریں مجھو عرض کجائیں اللہ تعالیٰ کے، مجھو ہی التجا پیش کجائیں ہکڑو ویلو کھاواں تو وری بیو ویلو بکھ تے ویٹھو آیا، مسکینی غربت تاروں تارا، فاقے تے فاقو آ، ہکڑو وقت کھاواں تو بن وقتن جی مانی کونے کا۔ اللہ تعالیٰ کے عرض کر تو مجھے بکھوں تو نہ دے نا، رضا کہیں تجھے خزانے میں کیڑی کھوٹا، مجھے دے روزی کشادی دے۔ اے موسیٰ یو مجھے پیغام مجھے رب کے دے جائے۔ حضرت موسیٰ علیہ السلام جنے ویو اللہ تعالیٰ سے گفتگو کہیں، انہیں اللہ جے گفتار جے کیف میں ایڑو اچی ویو جو انہیں مانو جو نیاپو ڈیڑھ وسری، جنے واپس موٹیو تا اللہ تبارک و تعالیٰ خود فرمائے تے موسیٰ ان مانو جو نیاپو تو کون ڈنی، رستے میں جن تو کہ پیغام ڈنو وہ پیغام تے منہ تے نہ پہنچائی۔ وہ عرض کی مجھا مولا تو خود جانی تو سمیم بصیر آئیں، مجھا مولا ہاں بدھائے تو انہیں مانو کہ ماں کیڑی ورندی دیاں۔ رب العالمین جل جلالہ فرمائے تے موسیٰ انہیں کے بدھات انہیں جی عمر طویلہ ڈگی عمرہ، این جے مقدر میں روزی تھوڑی لکھی ہے، وہ ہاں تھوڑی تھوڑی تقسیم کرے دیاں تو جو تو عمر طویل ہے جی تھوڑی تھوڑی روزی انہیں کے دیاں تو۔ حضرت موسیٰ علیہ السلام نے مانو کے بدایت اللہ سے ہی ہیں فرمائے ہوا ان کہانے موسیٰ مجھے اللہ کے تو عرض کر جے کو سجی زندگی جی روزی لکھی تھی وہ مجھے ہکڑو بھیرو ڈئی چھڑے، ہکڑو بھیرو مجھے ڈے تو وہ ماں کھائی ڈرو کیاں، وہ بکھ مراں تو بھلی مراں پر ہیک تو ڈرو کیاں۔ حضرت موسیٰ رب کے عرض کے اللہ تعالیٰ فرمائے تے موسیٰ ہاں انہیں مانو کے چو تو انہیں کے سجی زندگی جی روزی یک بارگی ڈیندس، ہکڑو بھیرو سب روزی ڈیندو سان، وہ وری مکھے نہ چوے روزی جے لا ہن سائیں اڑو کو سبب ٹھیو جو انہیں مانو کے تمام گھنی دولت ملی، پیسو ڈوکڑ جام ملیو، وہ جیکا سجی زندگی جو مقدر ہو سو ایک بھیرو انہیں کے ملی۔ ہن مانو یہ کہ جو ونی غریب مسکین منگتا سائل سبنی کے دعوت ڈنی، واہ مجھے دعوت آجے کھاؤ، جیکی بھی پیسہ سجی زندگی جی روزی ملیس انہیں منجو ونی پنجو ان ورتیں چاور ورتیں سیدھ
थियो सामान वखर वेगर माल वठी आयो फंडरूं कुठईं लंगर थियो ख़ल्क़ खे खाराई पाण बि खाधई बचनि खे बि खारायई ड्रौ कयई हिकिड़ी पाई बि बचाए न रखियईं जेकी कुझु सॼी ज़िंदगी जी रोज़ी हुअसि उहा हिकिड़े ई भेरो सभु ख़र्च करे ख़ैरात करे छॾी पाण खाधई बचनि खे खाराई बि सभु सदको ऐं ख़ैरात करे छॾी ॿियो ॾींहुं थियो त कल्ह खां वधीक रोज़ी मिलियसि वरी बि ग़रीबनि खे इतलाह कयईं बाबा मुंहिंजी दावत खाओ सभु ख़ैरात करे पाई बि बचाए न रखियईं टियों ॾींहुं थियो त कल्ह खां अञा वधीक मिलियसि हाणे ऐलान करे छॾी बाबा पिनो न हेॾे होॾे न वञो बसि मुंहिंजी दावत खाओ हेॾो फंडरूं पियूं कुसनि देगियूं पियूं रजनि ख़ल्क़ पई खाए अचे माण्हुनि में मशहूरी थी बाबा अहिड़ो सखी पैदा थियो आहे ख़ुदा जी ख़ल्क़ पई थी खाए खज़ानो खुटेसि नथो रोज़ नई रोज़ी ही जेको मिलेसि उहो सभु खाए वियो ख़ैरात करे छॾे तव्हांजे हिन जी सखा जो मुल्क में मशहूरी थी वई पोइ इहा ॻाल्हि हज़रत मूसा अलैहिस्सलाम ताईं पहुती हज़रत मूसा ॾिठो अथई त उहो साॻियो ई माण्हू आहे जेको दाऊं पियो करे मां मिसकीन आहे अलाह ताला फरमाइण जो मुक़दर में रोज़ी थोरी आहे उमिरि घणी आहे पोइ अलाह ताला खे अर्ज़ु कई मुंहिंजा मौला तुंहिंजा कौल सभु सचा आहिनि मुंहिंजा रब करीम ॻाल्हि ई मूंखे सम्झ में नथी अचे तो फरमायो त हिन जी रोज़ी थोरी आहे उमिरि घणी आहे हे हाणे पाण बि पियो थो खाए ख़ल्क़ूं पियो थो खाराए खोटी नथी अचेसि ॻाल्हि छा आहे रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानु फरमायो ते मूसा इने माण्हू कयो आहे मूंसां वापार जेका मूं हिन खे रोज़ी ॾिनी हुई उन पाण खाई बचनि खे खाराए बि सभु मुंहिंजे नाले ते ॾिनी मुंहिंजो वाइदो आहे त मन जा बिल हसनत फलहू अशरु अमसालिहा जेको हिकूण ॾींदो मां उनखे ॾहूण बदिलो ॾींदो 10 गुना ज्यादा इनखे ॾींदो हाणे हिन जॾहिं मुंहिंजे नाले ते ॾिनो त मां वधाए ॾिनो वरी मुंहिंजे नाले ते ॾिनई वरी मूं वधाए ॾिनो जे हे मुंहिंजे नाले ते ईअं ॾींदो रहंदो मां बि वधाईंदो रहंदोसांसि भली क़यामत अची वञे हिन जे खज़ाने में खोट न ईंदी माण्हू अलाह सां वापार करे नथा ॾिसनि अलाह जे रस्ते ते ॾेई नथा ॾिसनि ॾेई ॾिसो त अलाह ताला कीअं थो ॾिए कॾहिं बि तव्हां ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदव देश में हुजो परदेस में हुजो पंहिंजनि में परावनि में दोस्तनि में दुश्मननि में जिते हूंदव अलाह तव्हांजी संभाल रहंदो पर कुशादी दिलि सां ख़र्च कयो ख़ुदा जे रस्ते में ग़रीबनि मिसकीननि साइलनि मंगतनि खे ख़ाली न मोटायो अलाह जे रस्ते में ॾियो त तव्हांखे अलाह ताला तव्हांजी रोज़ी खे वधाईंदो पर कॾहिं ईअं बि थींदो बज़ाहिर तव्हांजे हथ में कुझु बि न हुजे त बि ज़रूरत जे टाइम ते अलाह ताला सभु मुहैया करे तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम फिदाह क़ल्बी व रूही अलाह साईं जो करोड़ रहमतूं संदन मज़ार ते हुजनि अलाह साईं संदन दर्जात खे बुलंदियूं हिकिड़े भेरे हज़रत साईं जन उते खानपुर में हुया हिकिड़े भेरे उते बैंक हुई हबीब बैंक उनजो मैनेजर हज़रत साईं जन वटि आयो डिसंबर थींदो आहे आख़िरी हिन जी क्लोज़िंग जो टाइम हूंदो आहे बैंकुनि जो सो हज़रत साईं जन वटि आयो सूट बूट पातल हुजनि ॾाढो ईअं टिप टॉप सां साईं जन वटि आयो चई मां मुलाक़ात कंदुसि साईं जन ख़ुदा जी कुदरत वेठा हुजनि लंगर खाने में पोइ हीअ अची वेठो साईं जन फरमायो त वाह हाल अहवाल ॾियो केरु आयो कीअं आया आहियो चई ख़बरूं ख़ैर मां तव्हांजे शहर खानपुर जी जेका हबीब बैंक आहे उनजो मैनेजर आहियां सो मां तव्हां वटि हली आयो आहियां इन जे लाइ हींअर क्लोज़िंग जो टाइम आहे जंहिं बैंक में अमाउंट वधीक हूंदो त उन मुलाज़िमनि खे बि तरक़ी मिलंदी आहे सो असां तव्हांजा पाड़ेसिरी आहियूं बैंक बि तव्हांजे पाड़े में आहे सो मूं ॿुधो आहे त तव्हां वटि वॾी दौलत आहे हे फ़क़ीर लंगर पिया था खाइनि मदरसो तालिब ख़ल्क़ ख़ुदा जी पई थी खाए सो ईअं ॿुधो अथऊं त तव्हांजा बैंकुनि में पैसा आहिनि दादू जी बैंक में किरपुनाथन शाह जी बैंक में पैसा आहिनि
सो मां इन जे लाइ पाड़े जो बि हक़ु आहे, मां तव्हांजो पाड़ेसरी आहियां, बैंक जो मैनेजर, मूंखे कुझु पैसा 2 लख असां वटि बि रखो त असांजी तरक़ी थींदी ऐं तव्हांजी अमानत वरी तव्हांखे क्लोज़िंग खां पोइ वापसि ॾींदासीं। हज़रत साईं जन खिलण लॻा, चिताए पियो ॾिसे, दीदी तव्हां खिलो था, पाण भरे तोखे इहे ॻाल्हियूं कंहिं ॿुधायूं आहिनि? दीदी सॼी दुनिया थी चए त तव्हां वटि किरोड़ आहिनि, वॾा पैसा आहिनि। साईं जन फरमाया त न मूं वटि लख आहिनि, न मूं वटि किरोड़ आहिनि, न को मां मालदार आहियां, न मुंहिंजो अॼु ताईं बैंक में को खातो ई खुलियल आहे। फ़क़ीर माण्हू आहियां, अलाह ॾींदो आहे, खाईंदो आहियां, ख़ुदा जी ख़ल्क़ खे खाराईंदो आहियां, कॾहिं बि मूं जमो करे न रखियो आहे। असांजे मुर्शिदनि जो फरमान आहे त तमव, मनव, जमव 3 शयूं न हुजनि। कंहिंमें तमव रखो त इहो मूंखे 5 रुपया ॾे, तमव न रखो। वरी मनव न कयो, जेको ख़ुदा वास्ते ॾिए बिना घुरण जे, जेको ॾिए उनखे मोटायो न, छो त बिना घुरण जे जेका शइ मिले थी अलाह थो मोकिले। ऐं जॾहिं मिली वञे त जमा न कयो, गॾु करे न रखो, ईंदो आहे अलाह जे रस्ते में ख़र्च करे छॾींदो। हज़रत साईं जन फरमाया त बाबा तोखे कंहिं ग़लति ॿुधायो आहे, तुंहिंजी इंफॉर्मेशन ग़लति आहे। किसी दुनिया सॼी चए थी त पीर साहब करोड़पति आहे। साईं जन फरमाया त अलाह जो क़ुरान सचो आहे। क़ुरान में अलाह ताला फरमायो त यहसबुहुमुल जाहिलु अग़नियाउ मिन तअफ़्फ़ुफ़, अलाह जा बाना कंहिंखो सुवाल न कंदा आहिनि, कंहिंजे अॻियूं पंहिंजी हाजत ज़ाहिर न कंदा आहिनि, पोइ इन जे करे जाहिल माण्हू उन्हनि खे गनी सम्झंदा आहिनि, हालांकि उहे गनी न हूंदा आहिनि, पर उहे ख़ुशपोश हूंदा आहिनि ऐं अलाह ते भरोसे रखण वारा हूंदा आहिनि। अलाह उन्हनि जूं ज़रूरतूं ख़ुदि पूरियूं कंदो आहे। उहे गॾु न हूंदी आहे, दौलत उन्हनि वटि जमा न हूंदी आहे, पर माण्हू ईअं सम्झंदा आहिनि त हिन वटि को करोड़ रुपया जमा आहे। सम्झो था? त हिन आजिज़ जे लाइ बि माण्हू के ईअं सम्झंदा आहिनि त पीर साहब वॾी का दौलत आहे, वॾा करोड़पति आहे, वॾा के पैसा अथसि। हालांकि हक़ीक़त इहा आहे त कॾहिं कॾहिं अहिड़ो वक़्तु बि ईंदो आहे त मूंखे पंहिंजे घर में भाॼीअ जे लाइ पैसा न हूंदा आहिनि, तॾहिं ईअं बि वक़्तु थींदो, वरी अलाह ताला मोकिलींदो आहे। ख़ुदा जी ख़ल्क़ खाए पई, लंगर हले पियो, हिते हुते तामीर जा कम बि हलनि पिया। माण्हू चवंदा आहिनि साईं इहो कीअं थो ख़र्च थिए, असां त हैरत में आहियूं। मां चवां थो, मां मस्जिद में कसम सां थो चवां त मां ख़ुदि हैरत में पवंदो आहियां त हीउ कमु हले कीअं थो। हाणे हींअर उते उर्स मुबारक थियो, उन में सिर्फ़ु डिकोरेशन जो जेको ख़र्च, लंगर पाणी या ॿिया ख़र्च उन्हनि खां सवा सिर्फ़ु डिकोरेशन जो जेके बतियूं, बिजलियूं, जनरेटर, इको साउंड, मूवी, इहे जेके लॻा 5.5 लख रुपया उन्हनि जो ख़र्चु। वरी लंगर ऐं ॿिया इख़राजात उहे मिलाए 10 लखनि खां मथे ख़र्चु थियो। 10 लखनि खां जीअं ख़ल्क़ पे ॾिठो तीअं मूं बि पे ॾिठो त कीअं थो कमु हले, कीअं था पैसा अचनि, कीअं थो कमु। मस्जिद में अलाह जे घर में मां कसम सां थो ॻाल्हायां। अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, मटियारी जे कुल माण्हुनि चयो साईं फंड असां ॾींदासीं लंगर में, जेको लंगर हलंदो उन में फंड असां हितां वठी मोकिलींदासीं। ठीकु आहे बाबा, अलाह साईं तव्हांखे अजर ॾींदो। हाणे जंहिं ॾींहुं जलसो हुजे उन ॾींहं ते उॾो उन्हनि फ़ोन कई साईं पंहिंजो फंड असांखां न थी सघी, माज़रत। बाबा तव्हां अॻु में हिकिड़ो ॾींहुं ॿुधायो आहे त ॿियो को इंतज़ाम कजे। हा ऐं टाइम ते हाणे हींअर जमायतूं बि अची वियूं, लंगर देगियुनि जी बि सफ़ाई, देगियूं चढ़नि थियूं, ओॾी महिल हुन जवाबु ॾिनो त फंड कोन्हे। ओॾी महिल हिकिड़ा 5 मिंट बि न गुज़रिया त हिकिड़े फ़क़ीर चयो साईं फंड जे लाइ, लंगर जे लाइ फंड मां थो ॾियां। मिसल आहे हिते मिसल? हा साईं उहो ओॾी महिल जो, ओॾी महिल 5 मिंट बि वॾा आहिनि। ओॾी महिल फ़ोन आई साईं लंगर जे लाइ जेका फंड आहे सा मां थो ॾियां। ओॾी महिल फंड अची वई, वरी उहा कुठी, वरी उहा फ़क़ीरनि खाती। जॾहिं पाने जो अलाह जे मथां भरवसो हूंदो आहे त अलाह साईं उहे हुनजे लाइ ग़ैबी रस्ता खोलींदो आहे। अलाह ताला जल शानो पंहिंजे ख़ज़ाने जा रस्ता उन जे लाइ खोले छॾींदो आहे।
दिल जी ॻाल्हि आहे, दिल कुशादी हुजे, दिल जेका आहे सा मुतमइन हुजे। जीअं का शइ पंहिंजे खीसे में पई आहे त माण्हू खे यकीन आहे त मुंहिंजे खीसे में 100 रुपया पिया आहिनि। अल्लाह जे बाननि खे अल्लाह जे खज़ाननि ते एतिरो भरोसो हूंदो आहे